चैलेंज कंदो उनके कोन छॾींदासीं इंशाअल्लाह ताला। ये बाजू मेरे आजमाए हुए हैं, न खंजर चलेगा न तलवार तुमसे, ये बाजू मेरे आजमाए हुए हैं। और दातू केड़ो मुकाबलो कंदे इन्हनि जा जेके भी मौलवी आहिनि हिन फ़कीर जे आॾो मुनाज़रे में किताबनि जूं भरियूं छॾे भॼी विया आहिनि। उहे किताब अञा ताईं मौजूद पिया आहिनि। चओ तव्हां मुल्ला किताब त खणी वञो पोइ मुनाज़रो कयो। अल्हम्दुलिल्लाह असीं सुन्नी हक़ ते आया आहियूं। उहा जमात आहे जंहिं तरीक़े ते अबू बकर सिद्दीक़ हो। चओ सुभान अल्लाह, ॾाढे जो सुभान अल्लाह। सलात मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़। हाणे थकिजी पिया आहियो, ॿुधंदव न साईं? अञा त हुण मतीए, हाणे शुरू थिया हो। हाणे ॻाल्हि त हाणे शुरू थींदी इंशाअल्लाह तबारक व तआला। अल्लाह जे फज़ल करम सां पाण तव्हां सां साबित करे था तव्हांखे ॾेखारियूं त अल्लाह जे नबी, चओ अल्लाह जे, ॾाढे जो अल्लाह जे नबी सॼो हाजिन खे, हाजी मौजूद कोन गैर मौजूदगी में सॼई। उन खां पोइ वरी अल्लाह जे नबी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खुदा जो प्यारो नबी आहे, खलीलुल्लाह आहे। अल्लाह ताला खे तो चए या अल्लाह हे मुआ तूं कीअं ॾियारींदे? अल्लाह ताला फरमायो क़ाल अवलम तुमिन क़ाल बला वलाकिन यतमइन्न क़ल्बी। इब्राहिम अलैहिस्सलाम चओ मुंहिंजा मौला मुंहिंजो ईमान आहे, तूं मुआ त जीआरींदो आहे, पर मूंखे उथारे ॾेखार त मां ॾिसां त मुंहिंजे दिलि खे आराम ऐं इत्मीनान मिले। अक़ीदो त आहे त मुआ जीआरींदो आहे, अक़ीदो चओ चओ अक़ीदो, पर ॾेखार त ॾिसां त ख़ुशि थियां। अल्लाह ताला फरमाए थो त ख़ुज़ अर्बातम मिन तय्यीर। साईं हाफ़िज़ आहे को क़ुरान जो? साईं मोहम्मद उस्मान हाफ़िज़ आहे, असांजो शागिर्द बि हाफ़िज़ आहे, मुंहिंजो साथी रफ़ीक हाफ़िज़ रसूल बख्श बि वेठो आहे। क़ुरान मां ग़लत पढ़ां, ग़लत ॻाल्हि कयां जेका चोर जी सज़ा सां मुंहिंजी सज़ा। अल्लाह ताला फरमाए थो इब्राहिम मां तोखे मुआजिरा करे ॾेखारियां। हाओ मौला, अल्लाह ताला फरमाए ख़ुज़ अर्बातम मिन तय्यीर, चार पखी वठ, चार गेरो वठी आ, कबूतर वठी आ, मोर वठी आ, गिझ वठी आ। इन्ही चइनी पखियुनि खे कुहण खां बाद में चइनी पखियुनि जो गोश्त कीमो बणाए पाण में चइनीअ खे गॾाए, गॾाइण खां बाद में वरी चार हिसा कर। हिकिड़ो हिसो हिन जबल ते रखो, ॿियो हिसो हिन जबल ते रखो, टियों हिसो हिन जबल ते रखो, चौथों हिसो हिन जबल ते रखो। उन पखियुनि जूं विचूं कंध पंहिंजे हथ में रखो। सुम्म दुहुन्न यातीनक साया। ओ प्यारा नबी पो तू इन पखियुनि खे सॾ कर, सॾण तुंहिंजो कमु आहे, पखी जेरो थी तो वटि आणण मां रब जो कमु आहे। क़ुरान तो चवे अल्लाह जे नबी चारई पखी वठी कुठा, कुहण खां पोइ कीमो कया, चइनी जो गोश्त गॾायो, वरी चार हिसा कया। उन चइनी हिसनि में चइनी पखियुनि जा ज़रड़ा ज़रड़ा गॾिजी विया, हिकिड़ो हिन जबल ते, ॿियो हिते, हेॾे चारई जबल ते विया। अल्लाह तो फरमाए सुम्म दुहुन्न, ओ नबी इन कुठलनि खे सॾ कर। तूं मुला चवंदो आहे त गैरुल्लाह खे सॾणु हराम आहे। अल्लाह जो नबी त पखी खे थो सॾे, पर पखी बि उहो जेको जहिड़ो बि कोन्हे। रब थो चवे मां त मुआ जीआरींदो आहियां, मां रब खे त वॾी ताक़त आहे, पर प्यारा इब्राहिम तुंहिंजे ज़ुबान में मां पावर रखियो आहे। तूं सॾींदे त तुंहिंजे सॾण सां बि मूं जहिड़ो थी पवंदो। सुम्म दुहुन्न, पोइ तूं उनखे सॾ यातीन कसाया, तोॾे डोड़ंदा ईंदा। वाकई अल्लाह जे नबी ने कुठल पखीअ खे सॾ कयो। ओ गेरा, ओ कबूतर, त देर कान थी, उहो गोश्त चइनी हिसनि वारो टुकड़ा टुकड़ा उॾाणो। पखी ठहियो, पाण ई पाण उॾामी अची गिची में लॻो। कुकड़ा त कुकड़ो ठही वियो, कबूतर त कबूतर ठही वियो। मालूम थियो त अल्लाह जे नबीअ जे सॾ में पावर आहे, जो मोए खे सॾे त मोह जहिड़ो थी पवे। ॿियो इहो बि साबित थियो त अल्लाह जो नबी पखी खे सॾे त शिरक कोन्हे। शादी पली वारो मोहम्मद मीर खे सॾे त बि शिरक, ॾाढे जो शिरक। इहो क़ुरान मां साबित थियो त सॾण जाइज़ आहे। अञा तोखे हदीस ॿुधायां, मदीने जो शहर आहे। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह।
या सुभान अल्लाह का मदीना है। हिकिड़ो दफ़ो मूंसां गॾिजी चओ, ऐ नाम मोहम्मद सल्ले अला सुभान अल्लाह सुभान अल्लाह। दी जिसने हमारे दिल को जिला सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। गए सुवल्लैले इज़ा यग़शा यासीन जबी आरद ताहा माज़ाग का आँखों में सुरमा सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐ नाम मोहम्मद सल्ले अला सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मेराज की शब मालूम हुआ आलम को तेरी रिफ़अत का पता। वाह वाह सुभान अल्लाह। आशिक़ थो चवे या रसूल अल्लाह अवां जे बुलंदीअ जी ख़बर पई उन रात जॾहिं मेराज ते वई। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ॾाढे चओ सुभान अल्लाह। अञा ॾाढे चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तव्हांजे बुलंदी जी ख़बर कॾहिं पई? ओ जॾहिं मेराज ते वई। कीअं ख़बर पई? ॿुधो। मेराज की शब मालूम हुआ आलम को तेरी रिफ़अत का पता है। कदम के नीचे अर्शे उला सुभान अल्लाह सुभान अल्लाह है। कदम के नीचे अर्शे उला सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जहान खे पतो पियो त जेको यतीम आहे यतीमनि जो यार आहे उन जा कदम अर्श खां बि मथे। चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अबा मुस्तफ़ा अर्श जे मथां वयो या न वयो? ॾाढे चओ अर्श ते वयो या न? इन मुल्लनि खे बि मञणो पवंदो मञणो पवंदो मञणो पवंदो। इनकार न करे सघंदा न करे सघंदा। वठी चो मैदान में इन्हनि मुल्लनि खे बि क़बूल करणो पवंदो त मुहम्मद अर्श खां मथे वयो। चओ चओ मुस्तफ़ा अर्श खां मथे वयो। ख़ुदा जो कसम आहे जॾहिं नबी करीम न अर्श ते वयो। चओ सुभान सुभान अल्लाह। महबूब जो अर्श खे ॾिठो त अर्श छा हो? रुगो नूर ई नूर हो। छा हो अदा? नूर ई। ॾाढे जो छा हुयो? नूर ई नूर। साॼे नूर खाॿे नूर अॻियां नूर पोयां नूर। मुस्तफ़ा जो ॾिठो त जाॾे काॾे नूर आहे। महबूब बीही रहियो। महबूब चयो त मूसा नबी हो उते तूर सीना ते वियो हो जबल ते। रब चयो हुस फ़ख़्ला नालैक इन्नक बिल वादिल मुक़द्दस तुवा। क़ुरान। ऐं मूसा जुती लाह पाक जबल वादी आहे। इन पाक जबल वादी में आयो आहे। हिते तूं पेर उघाड़ा कर। अदब जी जाइ आहे जी मस्जिद में दरगाह में पेर उघाड़ा कबा आहिनि। अल्लाह जे दरबार में वञी थो। मूसा जुती लाह। हुज़ूर खे ॻाल्हि यादि आई त तूर सीना ते मूसा खां रब जुती लहराई तूर ते। हे त ख़ुदा जो अर्श आहे। मां बि जुती लाहियां। मां बि हुज़ूर इरादो कयो। खुदा पाक जो कसम अल्लामा बैजूरी रहमतुल्लाह अलैह अल असीदतु शुहदा शरह कसीदतुल बुरदा में लिखियो आहे महबूब जुती लाहिण जो इरादो कयो फसमिया अनीनल अर्श ला तुखय्यबनी या रसूल अल्लाह। नबी करीम के अर्श मां रोवण जो आवाज आयो। अर्श रोई पियो चवे या रसूल अल्लाह किरोड़े साल गुज़री विया अॼो की रात ला सिजुस पे त मुहम्मद ईंदो पंहिंजी जुती मुंहिंजे मथां घुमाईंदो। अॼु तूं वरी जुती लाही थो ओ मुंहिंजा महबूब जुती न लाहे मांखे बेनसीब न कर पंहिंजे जुतीअ सूधो अॼु तमां अर्श जो शान वधी वञे। उहा तो ॻाल्हि करे आशिक़ त महराज की शब मालूम हुआ आलम को तेरी रिफ़अत का पता है कदमों के नीचे अर्शे उला सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे जब मैंने सुनाई नाते नबी
सुन हो गया नजदी सुनते ही। शादी पल्ली वारा ठरो था परो था ॾाढे त चओ ज़ोर सां चओ ठरो था न। छो था ठरो? अबे जी तारीफ़ थो कयां, पुट जी तारीफ़ थो कयां, कंहिं वॾेरे जी तारीफ़ थो कयां। छो था ठरो? चओ त इन्ही जे करे ठरूं था जो असांजे महबूब नबीअ जी तारीफ़ थो करियूं। कंहिंजी तारीफ़ थो कयां? तव्हांजे असांजे महबूब नबी। सभिनी जो आहे या रुॻो असांजो आहे? सभिनी। अरे सबसे आला औला हमारा नबी, सबसे आला औला हमारा नबी, दोनों आलम का दूल्हा हमारा नबी, दोनों आलम का दूल्हा हमारा नबी। सभी तो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जब मैंने सुनाई नाते नबी सुन हो गया नजदी सुनते ही। सुभान अल्लाह। जमलन अहले सुन्नत वल जमात वारा नबी जो शान गाईंदा आहिनि त अहले सुन्नत वल जमात जूं दिलियूं बाग बाग, चओ दिलियूं बाग बाग, ॾाढे चओ दिलियूं बाग बाग। ऐं उन जेको ॿुधी बूथ फेराए एॾी तारीफ़ सम्झ त फी कुलूबिहिम मरदुन फज़ादहुमुल्लाहु मरदा। इन जे क़ल्ब में बीमारी आहे या न आहे? आहे। हाणे मां जॾहिं तारीफ़ थो नबी जी कयां तव्हां सुन्नी ख़ुशि था थियो, ईअं न सही, पर हो ॿुधण सां ईअं मरी था वञनि। छो? माना नबी सां साड़ आहे न बाबा। जे नबी सां प्यार हुजे हा त ख़ुशि थियनि हा, ठरनि हा या मरनि हा? ठरनि। छा चवंदा साईं? सभिनी मौलवियुनि खे इजाज़त आहे तक़रीर जी, पर अब्दुर्रहीम न अचे। छो? कि गारियूं थो ॾे। छा थो करे? गारियूं थो ॾे। डीसी साहब वटि दरख़्वास्त साईं गारियूं थो ॾे, एसपी साहब वटि दरख़्वास्त गारियूं थो ॾे, एसडीएम साहब वटि दरख़्वास्त गारियूं थो ॾे, थाणे ते दरख़्वास्त साईं गारियूं थो ॾे। अदा मूं कहिड़ी ॻाल्हि ॾिनी आहे हिकिड़ी ॿुधायो। हे मुंहिंजी तक़रीर टेप थी थिए, महिरबानी करे मुंहिंजी तव्हांखे गुज़ारिश आहे, हे मुंहिंजी तक़रीर डीसी साहब खे पुॼाइजो, एसडीएम साहब खे पुॼाइजो, एसपी साहब खे ॿुधाइजो। उहे पाण ॿुधी फ़ैसिलो कनि त अब्दुर्रहीम गारियूं कहिड़ियूं थो ॾे। हाओ इहा ॻाल्हि ज़रूर आहे त मां मुस्तफ़ा जो शान ॻाईंदो आहियां। आशिक ठरंदा आहिनि ऐं दुश्मन बरदा आहिनि। इहा उनखे ॻाल्हि लॻंदी आहे। पोइ जे इहा ॻाल्हि लॻे त भली लॻण जे, सिर वञे त वञण जे, मुस्तफ़ा जो शान ॻाइबो इंशाअल्लाह। जब मैंने सुनाई नाते नबी सुन हो गया। सुन समझो था? सुन सुन समझो था न? कोन था समझो? टंग सुन थी वेंदी आहे न, पोइ धक हणंदा। अरे भैया निंड अची आहे। सुन समझो था न? बेसती। जब मैंने सुनाई नाते नबी सुन हो गया मुनकर सुनते ही, पर सुन्नी ने सुना सुन कर ये कहा सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सुन्नी ने सुना सुन कर ये कहा सुभान अल्लाह सुभान अल्लाह। गाल पे कम मदीने जो शहरा जो सुभान अल्लाह। हदीस तो ॿुधाया अथव हदीस, ऐं मुंहिंजी चैलेंज आहे हिन हदीस खे को ग़लति साबित करे उनखे लख रुपयो इनाम ॾींदुसि। लख मिसकीन आहियां पर पिनी बि ॾींदुसि। मुंहिंजा दोस्त हिनखे चैलेंज को करे हदीस खे ग़लति साबित करे। मुंहिंजो महबूब तहज्जुद जे टाइम ते उथियो आहे, चओ सुभान अल्लाह। ॾाढे चओ सुभान अल्लाह। मुझे हबीब वुज़ू कयो आ, महबूब जी घरवारी सुती पई आ, ॾिसे पई न जे नबी पाक हथ धोता, वरी गुरड़ी कई, वरी नक खे पाणी ॾिनो, वरी मुझे मुस्तफ़ा करीम मुंहुं धोतो। मुंहुं धोइण खां पोइ मुझे महबूब पंहिंजो बाहूं धोतियूं, बाहूं धोई मुझे महबूब पंहिंजे मथे जी मख कई, अञा पेर कोन धोता। ओचितो मुस्तफ़ा टप ॾेई उथी खड़ो थियो आ ऐं चवनि पिया लब्बैक 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 नुसरता 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 हाज़िर आहियां
लब्बैक माना हाज़िर आहियां, तुंहिंजी मदद थींदी, तुंहिंजी मदद थींदी। टे दफ़ा ये अखर मुस्तफ़ा चई वेही रहियो, पेर धोई मुस्तफ़ा सुन्नत नफ़िल पढ़ियो, नफ़िल पढ़ी जमल वांदो थियो। उहा घर वारी नबी करीम खे चवे थी, या रसूल अल्लाह कंहिंसां पे ॻाल्हायो? चओ सुभान अल्लाह। कंहिंखे पे लब्बैक लब्बैक चयो, हाज़िर आहियां हाज़िर आहियां। कंहिंखे पे चयो नुसरत नुसरत, तुंहिंजी मदद थींदी, तुंहिंजी मदद थींदी। हाज़िर आहियां, पहुतो साईं तुंहिंजी मदद थींदी, तुंहिंजी मदद थींदी। माण्हू त हुयो कोन साईं, कंहिंसां पे ॻाल्हायो? कुर्बान हबीब जी ज़ात ता, कुर्बान यतीमन जे यार ता, कुर्बान अड़ियन जे आधार ता, कुर्बान उम्मत जे वालिय ता, कुर्बान 1.25 लख नबीअ जे सरताज ता। पंहिंजे घरवारी खे थो चवे, ओ उम्मे सलमा जी युगला, मदीने खां 50 मैल परे हिकिड़ो मुंहिंजो उम्मती मुंहिंजे ज़ियारत लाइ पे आयो। लिकी लिकी काफ़रन खां त रात जो वञा, ओचितो हुनखे काफ़रन ॾिसी वरितो, फिरी आया, मारण आया। पोइ हुनखे ॿी वाह का बि नज़र कान आई। हितां 50 मैल तां मूंखे सॾ पियो करे, अगसनी या रसूल अल्लाह, अगसनी या रसूल अल्लाह, अदरकनी या हबीब अल्लाह। ओ अल्लाह जा रसूल मुंहिंजी मदद कर। ओ उम्मे सलमा मां उन्हीअ खे जवाब ॾिनो आहे, लब्बैक लब्बैक, नुसरत नुसरत। मुंहिंजे सॾ जे करे अल्लाह रहमत जा 2 मलाइक मोकिलिया, जन काफ़रन खे भॼाए छॾियो आहे। मुंहिंजो उम्मती फजर जे निमाज़ खां पोइ इशराक जे टाइम ते मदीने में सलामती सां पहुची वेंदो। नारे तकबीर, अल्लाहु अकबर, नारे रिसालत या रसूल अल्लाह, नारे तहकीक हक चार यार, नारे गौसिया या गौसे आज़म, नारे विलायत भेज पगारा। और मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, उम्मे सलमा नबी जी घरवारी थी चवे, मां माण्हू ॿाहिरि बीहारे छॾियो त फलाणे कबीले जो माण्हू पहुचे त मूंसां मिलाए। उहो माण्हू उन टाइम ते पहुतो आहे। अम्मा साण पुछेसि थी, ॾे ख़बर छा तोसां वामिले मां रस्ते में थियो? उन सॼो किसो कयो त मां लिकी रसूलुल्लाह ॾे आयसि पे, काफ़रन मूंखे राति जो ॾिसी वरितो, ॿी वाह कान ही मारियो पे, मां मुस्तफ़ा खे सॾ कया। पर अम्मा ख़ुदा जो कसम, मां पाण 50 मैल ते आवाज़ ॿुधो, लब्बैक लब्बैक लब्बैक, नुसरत नुसरत। पोइ मूंखे पक थी वई त मुंहिंजी मदद थींदी। 2 ॼणा हिकिड़ा माण्हू आया, मूं सुञाता कोन, नूरानी लिबास सां, नूरानी घोड़नि ते सवार हा। काफ़रनि खे मारे भॼाए कढियऊं ऐं मां मुहम्मद जो ग़ुलाम पहुची वियो आहियां। मालूम थियो त मुंहिंजे मुस्तफ़ा खे परपुट सहाबी बि सॾींदा हुआ। चओ चओ केरु सॾींदा हुआ? ॾाढो चो केरु सॾींदा हुआ? असहाब सगोरा बि सॾींदा हुआ। ऐं महबूब करीम उनखे फरियाद जो जवाब बि ॾींदो हो। मालूम थियो त सॾणु शिरक न आहे। हाओ सॾणु तॾहिं शिरक आहे जॾहिं अल्लाह सम्झी सॾियो। पर जे अल्लाह जो बंदो ऐं अल्लाह जो महबूब सम्झी सॾिबो त शिरक न आहे। ऐं सॾ में मुंहिंजो मोहम्मद साणी आहे। चओ सुभान अल्लाह। ॾाढे चो सॾ में। अब हाणे सच ॿुधाए त जनाज़े खां पोइ दुआ मुस्लमान घुरंदा आहिनि या न? ही मुखालिफ़। जनाज़े जी चहलकदमी मुस्लमान कराईंदा आहिनि या न? ही मुखालिफ़। जनाज़ो मुजादा पूर्ण खां पोइ क़ब्र ते बांग ॾिबी आहे या न? ही मुखालिफ़। माना छा आहे? वयत्तबि गैर सबीलिल मोमिनीन। ही उहो टोलो आहे जेको मोमिननि जे रस्ते जी मुखालिफ़त थो करे। अब सॼी रूह ज़मीन हिकिड़े पासे ऐं 4 मुल्ला हिकिड़े पासे। मूंखे ॿुधाए त घणा सच ते या थोरा सच ते? ॾाढे ॻाल्हि। कुरान शरीफ तो ॿुधाए, नबी सही तो ॿुधाए, यदुल्लाह अलल जमात। मुझे महबूब फरमायो इत्तबिउ सवादल आज़म फइन्नहु मन शज़ शुज़ फिन्नार। नबी तो फरमाए जेका मुसलमाननि जी घणी जमात आहे, घणी जमात जंहिं पासे हुजे उनी घणी जमात वारे पासे ॾे हलो। ये घणा हक़ ते हन, थोरा नाहक़ ते हन। अल्हम्दुलिल्लाह या रसूल अल्लाह वारा घणा हन या मनो करण वारा घणा हन? यार ही भी न कयो। छो? या गैरुल्लाह जे नाले या पीरान पीर जी यारी। कंहिंजी यारी?
पीरान पीर जी अलाह जो नालो त कोन पयो। मुल्तान में हिकिड़े मुला कई शादी जाथो कई सो घर हो सुनण जो, पाण हो यारहीं जो मुनकिर, मिटी थी वई, माई त हेरियल हुई, गोठ जो आई चंड बीठो, 11 तारीख़ जो थी त माई खणी हेॾो वॾो कुनो मिठे भत जो, वाट अल्लाह जे नियत बादशाह पीर जे खणी कुनी चढ़ी। पाड़े ओड़े वारा फ़कीर जमायत तालब घुराए खाधई, पाण बि खाधई, हुनखे बि खाराई, हिकिड़ी प्लेट ढके मुर्सला बि रखियई। ही बि सॼो ॾींहुं किथां पिनी पिनी मोटियो। ईमानी आहे? हा आहे। खणी आ माई जो खणी वे, माशा अल्लाह मिठा मिठा गाढ़ा गाढ़ा चांवर, वात त पाणी कोन थो थिएव न, थिएव त गीत ॾेई छॾियो। ज़ाल खे चई काथों आया आहिनि? कि आया बाया कोन्हनि, मूं अॼु पाण पीरान पीर जी मुरीदाणी आया, 11 कई आहे। बोला जो हराम 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 खण खण। चई छो? चई हिन चांवरनि ते नालो पियो आहे गैरुल्लाह जो, अलाह जो नालो कोन विधुई। चई ते पीरान पीर जी 11 त गैरुल्लाह जो नालो चांवरनि ते पियो, चांवर हराम। माई जो भला ईअं थींदो आहे छा? चई हा बिल्कुलु, जंहिं ते बि गैरुल्लाह जो नालो पवंदो सो हराम। माई जो ठीकु। माई चांवर रखिया खारे हेठां, बुरको पातई, बेग जेका माइटनि ॾो आंदी कपिड़नि जी खणी निकिती बा। काॾे थी वञे? कि वञा थी अबे जे घर। छो थी वञे? कि माते बि नालो गैरुल्लाह जो आहे त मुल्ला जी ज़ाल, कंहिंजी ज़ाल? माते बि गैरुल्लाह जो नालो आहे। सॼा शादी पली वारा था चवनि त मुल्ला जी ज़ाल, तुंहिंजी फतवा त जंहिं ते गैरुल्लाह जो नालो सां हराम, हाणे जे 11 हराम त मां बि हराम वञाए थी। मुल्ला चयो भेणा फतवा त ॻिची में पइजी वई। कर्ज़ खयो हई गहल जो, उहो बि कोन ॾिनो अथई। कपिड़े जो कर्ज़ खई, उहो बि कोन ॾिनई। खत कयो हई वो भत जो कुनो, उहा देग वारा पैसा बि अञा लथा कोन। लाल कुंवार 8 ॾिहाड़े वञे पई। मुल्ला जो भेणा फाटा से फतवा मां। माई खे चई तरस तरस। चई छा? चई तूं बि हलाल त 11 बि हलाल। इहे गैरुल्लाह जे नाले सां का बि शइ हराम कान थींदी। बस मां पंहिंजी फतवा खे फेरायां थो। तूं बि हिलाल आ, छो त मुंहिंजो भली नालो हुजई। हे चांवर बि हिलाल हमजो, 11 जो नालो आहे, हिलाल थी आ। माई जो मुआ मारिया, कुझु त मुस्लमान थी। हे अब्द रहीम खां कोन सुधरंदा, कोन सुधरंदा। दुआ कयो त शादी पली जूं मायूं मुर्सी कनि त के मुला सुधरी पवनि। इएं बस गैरुल्लाह गैरुल्लाह गैरुल्लाह, न को सम्झ न को छा। अबा हिन थी तालको कहिड़ो आहे? पिथोरो। चओ कहिड़ो तालको आहे? ॾाढे गल कहिड़ो तालको आहे? पिथोरो आहे न। हिन में के हूंदियूं 10-20-25 हज़ार एकड़ ज़मीन हूंदी न। हिन सॼे पिथोरे तालके में अलाह जे खाते बनी घणी आहे? चओ अल्लाह सॼे जहान जो मालिक आहे। चओ 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 जो केरु मालिक आहे? ॾाढे जो केरु मालिक आहे? मालिक त अल्लाह वा, पर अल्लाह जे नाले खातो आहे। भली आउं तव्हांखे 100 रुपयो थो ॾियां, सुभाणे तव्हां वञो अकड़ी या पिथोरे वञो, मुख्तियार कार साहब खे दरख़्वास्त ॾियो त अल्लाह जे खाते जो 15 फार्म जो नकुल कढी ॾे। आहे को अल्लाह जे खाते में का बनी? का मंगरन जी, का महरन जी, का दर्शन जी, का शरन जी, का सैयदन जीलानन जी, का हिंगोरन जी, का दर्शन जी, का मुहाजिरन जी, का सिंधन जी, का पंजाबिन जी। कोई सब गैरुल्लाह आहिनि। को तरी माना सॼो अकड़ी तालको हराम जो गैरुल्लाह जे नाले बनी थी वई। पोइ मुजादा बनी त बची कान का, पर पूरे ज़िले में, सिंध में, सॼे मुल्क में अल्लाह जे खाते बनी कान्हे। ज़रूर कंहिं न कंहिं जे नाले आहे। नाले सां शैतान हराम थींदी आहे। अल्लाह चवंदो आहे मालिक मां रब हा, पर जे कंहिंखे ॿिए खे मालिक कया त मर्ज़ी जो मालिक आया। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। अबा जेकॾहिं न मौली साहब खे चइजे, मौली साहब अॼु त तुंहिंजी दावत आहे। कंहिंजी दावत आहे? मौली चओ चओ कंहिंजी दावत आहे? मौली साहब तुंहिंजी दावत आहे। छा कहंदे? कुकुड़। पोइ छा चवंदो? जज़ाक अल्लाह, माशाअल्लाह, सुभान अल्लाह। और निड़िया में हेठा पियो बैठो। छो त मुल्ला जे पेट में थो वञे न, पर इहो मुल्ला जे नाले जेको कुकुड़ हुजेव न, सो कोई जो मुल्ला मुल्ला मुल्ला। हिलाल या हराम? पक
पर भला जे हो मुल्ला जे लाइ जेको कुकड़ वरतो अथव को बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर हिलाले आराम ॾाढे चओ हैफ मुला तुझे हालते अरे जे बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर करे कुकड़ कहूं ऐं नालो रखूं मुला जी दावत त हिलाल पर जे बुजादा बकरो कहूं बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर ऐं नालो रखूं त दस्तगीर जी यारही आ त इते हराम थी थो वञे अफ़सोस आ मुला को दस्तगीर खां मथे त कोना जे तुंहिंजे नाले वारी दावत हलाल आ त पीर जी यारही भी हलाल आ बकरो कहंदा हो साईं ताज हुसैन शाह वेठो आ जीलानी आ बुजुर्ग आ हिननि जो खानदान होश पात सां मिले थो 12 महीने वॾी यारही कंदा आहिनि अॻे घणा साल माखे बि घुराईंदा हाणे साईं वारा दिल खणी आ 15-20 साल थिया वरी दावत कान ॾिनी अथनि मुंहिंजा साईं वारनि जी वॾी यारही थींदी आहे केई बकर केई फंडरू केई ॾऊं साईं वेठो आहे सैयद आहे अहल बैत आहे क़ुरान ॾेई साईं खां पुछो त साईं दस्तगीर जे नाले कहंदा हो या अल्लाह जे नाले कहंदा हो साईं बादशाह कंहिंजे नाले ॾाढे चओ बादशाह अल्लाह जे नाले अरे जेका शइ अल्लाह जे नाले पुसे चओ हलाल आहे चओ ज़ोर सां चओ छा आहे अल्लाह जो नालो दस्तगीर जे नियत अचे त हराम मुला ऐं वरी तोखे कुकड़ बकर कुई खाराइजे तुंहिंजे नियत अल्लाह जो नालो त हलाल इन जी माना तूं पाण खे दस्तगीर खां मथे थो समझी ख़ुदा जो कसम आहे पीर जे जुतीअ जे खाक जोड़ो बि तूं नाही ओ अब्दुल कादिर जीलानी जे हथड़ा खया त बुढ़ा बेड़ा तरी पिया चओ सुभान अल्लाह होसे पाक खे मञींदा हो कोन मञींदा हो मुंहिंजो मुर्शिद रोज़े धणी चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह ज़ोर सां चओ सुभान अल्लाह हज़रत रोज़े धणी जहिड़ो कामिल वली चवंदो आहे ओ मुंहिंजा मुरीदो सिज लथे जी निमाज़ पढ़ो निमाज़ पढ़ी 11 कुल पढ़ो 11 कुल पढ़ी उन्हनि 11 कुलनि जो हदियो ऐं नज़रानो पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानी जे रूह खे बख़्शे उन खां पोइ ज़िक्र कयो ला इलाहा इल्लल्लाह ला फरमाइनि था इहो ॿ वक़्त मुंहिंजा मुरीदो ज़िक्र कयो क़यामत जे ॾिहाड़े तव्हां मुंहिंजे कढ हूंदो मुंहिंजो हथ अब्दुल कादिर जीलानी जे दामन में हूंदो पीरान पीर पाण खे मुस्तफ़ा ताईं पहुचाए जन्नत में वठी वेंदो असांजो तरीक़ो कादरी कहिड़ो तरीक़ो ॾाढो जो कहिड़ो तरीक़ो कादरी अब्दुल कादिर जीलानी जे नाले सां आहे अरे उहो मुर्शिद करीम आहे हिकिड़ो हुरन जो पीर अबा कंहिंजो पीर ॾाढे जो कंहिंजो पीर हुरन जो पीर हिकिड़ो सरवरी जमायत जो पीर मखदूम हालन वारो सरवरी जमायत जो पीर हिकिड़ो वरी मुल्तान वारी जमायत जो पीर हज़रत गौसल आलमीन मुल्तान वारनि जो पीर हिकिड़ो जो वरी पीर कलंदर शहबाज कलंदरी जमायत जो पीर हिकिड़ो भिटाई जो पीर हिकिड़ो लोहारी वारनि जो पीर पर अब्दुल कादिर जीलानी पीरनि जो भी पीर आहे या नाहे ज़ोर सां चओ आहे या नाहे मूंखे सच ॿुधाए आहे या नाहे अड़े मुंहिंजे मूंखे सच ॿुधाए आहे या नाहे अड़े मुंहिंजे पीर जहिड़ो कहजो पीर न आ मुंहिंजे पीर जहिड़ो कहजो पीर न आ दर खोड़ मगर दस्तगीर नया दर खोड़ मगर
दस्तगीर नया खुदा पाक जो कसम हो अब्दुल कादिर जीलानी फरमाइंदो लौ कान मुरीदी बिल मशरिक व अना बिल मगरिब व कशफत औरतहु लसतरतहा मुंहिंजो मुरीद सिज उभरण वारी जाइ ते हुजे मां सिज लहण वारी जाइ ते हुजा मुंहिंजे मुरीद जी ओघड़ खुली पवे पीरान पीर चवंदो आहे त सॾण कम मुरीद जो आहे पहुचण कम मां अब्दुल कादिर जीलानी जो आहे ओसे पाके मञो था न साईं इहो अथव तरीक़ो सबीलुल मोमिनीन इहो कहिड़ो तरीक़ो आहे सबीलुल मोमिनीन मोमिननि जो रस्तो आहे जेको इन्ही ते हलंदो मुस्तफ़ा जी मुखालफ़त न कंदो मोमिननि जे रस्ते ते हलंदो इहे जेके पाण में मरण जा फोतीअ जा शादीअ जा मीलाद जा उर्स जा यारीअ जा या रसूल अल्लाह जा जेके बि तरीक़ा आहिनि इहे सभु मोमिननि जो तरीक़ो हलंदो थो अचे दुआ कर छॾ अल्लाह जी ज़ात तव्हां असांखे मोमिननि वारे तरीक़े ते हलाए चओ आमीन ॾाढे चओ आमीन ज़ोर सां चओ आमीन जेको इन्ही तरीक़े खां फिरियो सो जहन्नम में वियो फुरिया पसी फीण खरनि खीर न चखियो दुनिया कारण दीनो विञाए विल्हा थिया बस हिकिड़ी ॻाल्हि आख़िर दूर तन्हीअ खां लॾ चओ आमीन ॾाढे चओ आमीन दूर तन्हीअ खां लॾ जंहिंजी नाहे मुहड़ मल्हीर ॾे पखा तन पापिन खां परे परां अॾ पोइ यार छाग तन्हीअ जी छॾे जेके धनारऊं धार चरनि अल्लाह साईं तव्हां असांखे गुमराहनि खां बचाए चओ आमीन अल्लाह साईं तव्हां असांखे सहाबन वलियन ताबइन तबो ताबइन गौसन कुतबन दरवेशन जे तरीक़े ते जीआरे इन्ही तरीक़े ते मारे वरी क़यामत जे ॾिहाड़े ॾींहुं कामिलन वलियन सां उथारे चओ आमीन वमा तौफीक़ी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन को बि न उथे हिकु ॿ सवाल आहिनि उहे सवाल मौलाना साहब पढ़े उन जा जवाब मां तव्हांखे ॿुधायां त पोइ दुआ ख़ैर जी घुरो सवालात ते हिकिड़ो हिंदू मुस्लमान थियो शहर जे जामे मस्जिद जे पेश इमाम नमाज़ में पढ़ंदो हो तहज्जुद में पढ़ंदो हो पर मौलवी साहब राज में ॻाल्हि रखी ऐं उन नओं मुस्लिम हिंदू जेको नओं मुस्लमान थियो हुनखे माइटनि जे हवाले करे छॾियो हाणे फतवा ॾियो त जेको ॼाणी वाणी मुस्लमान थियल माण्हूअ खे हिंदुनि जे हवाले करे उन्हनि जे लाइ कहिड़ो हुकुम आहे बाबा सम्झी विया हिते जो मसइलो हिते जी जामिया मस्जिद जे मौलवी हिकिड़ो हिंदू मुस्लमान कयो जामिया मस्जिद जे पेश इमाम हिकिड़ो मुस्लमान कयो पोइ उहो नमाज़ पढ़ंदो हो तहज्जुद पढ़ंदो हो कुझु टाइम खां पोइ उहो हिंदू मुस्लमान जेको थियो उन मुस्लमान खे वरी माइटनि जे हवाले मौलवी करे छॾियो साईं वारा पुछनि था त इहो जो हुकुम कहिड़ो आहे इन जो हुकुम इहो आहे त जेको मुस्लमान थियल खे वरी दुबारो मोटाए काफ़रनि जे हवाले थो करे उन जी ज़ाल खे तलाक पइजी वई पाण काफ़र मुर्तद थी वियो जेसी ताईं ॿीहर दुबारो ज़ाहिरी ऐलान करे ईमान जूं सूरतूं पढ़ी कलमो भरे मुस्लमान न थींदो तेसी ताईं उहो काफ़र आहे उन जे पुठियां नमाज़ जाइज़ कान्हे उहो मरी वञे त क़ब्रिस्तान में कोन पूरबो हुन जे मथां जनाज़ो बि कोन पढ़बो माईअ खे बि मोकल आहे माइटे हली वञे माई हुन जे मथां हराम थी छो त काफ़रनि जे हवाले करणु मुस्लमान खे कुफ्र आहे जेको कुफ्र थो करे सो काफ़र थी थो वञे दुआ कयो अल्लाह ताला असां सभिनी खे कुफ्र खां बचाए चओ आमीन ॿियो सुवाल बस ॿियो वरी आहे तव्हां ॿुधाए छॾियो आहे त सभ खां पहिरियों मोहम्मद अबू बकर सिद्दीक़ उमर उस्मान गनी हुयो इन्हनि क़बर ते दफ़न करण खां पोइ आज़ान या क़दम या दुआ वग़ैरह पढ़ी बिल्कुलु पढ़ी आहे असहाबन जे लाइ था चवनि त असहाबन क़बर ते बांग चई असहाबन कलमा पढ़िया असहाबन चहलकदमियूं करायूं बिल्कुलु करायूं हदीसुनि मां साबित आहे आज़ान भी अल्लाह जो ज़िक्र आहे जो आज़ान भी अल्लाह जो ज़िक्र ॾाढो जो अल्लाह जो ज़िक्र आहे हिकिड़ी हदीस न 20 हदीसुनि मां क़ब्र जे मथां आज़ान जहिड़ो ज़िक्र साबित आहे सुभान अल्लाह जे महबूब जा ग़ुलाम कंदा हा त असां बि कयूं था ही नथा कनि त हे मोमिननि जे रस्ते खां ख़ारिज आहिनि दुआ कयो अल्लाह ताला तव्हां असांखे मोमिननि जो रस्तो नसीब फरमाए आमीन अञा को सुवाल आहे हाणे सुवाल थिया पूरा हाणे तव्हां सां गॾिजी अल्लाह जे दरगाह में हथड़ा खणी दुआ घुरऊं रब करीम तव्हांजी असांजी सभिनि जी हाज़िरी क़बूल फरमाए कैसेटूं साईं जन जूं कैसेटूं हिते मूं वटि पयूं आहिनि जंहिंखे खपनि हितां मूं वटां स्टेज तां वठी वञे सलातो सलाम खां बाद दुआ कयो असांजे हाफ़िज़ डॉक्टर मोहम्मद उस्मान साहब वारनि
ऐं ॿी जमात वारनि गॾिजी ही सालानो प्रोग्राम हमेशह कंदा आहिनि। हर साल अॻे खां वधे थो पियो। अल्हम्दुलिल्लाह उन्हनि जे लाइ दुआ कयो ख़ुदा तन जे माल में, ईमान में, बचन में, दीन में, दुनिया में बरकतूं नसीब करे। हर मुसलमान खे ख़ुदा अहिड़ा प्रोग्राम करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सबको मुसलमान पंहिंजे पंहिंजे दिल में नेक इरादो रखी आमीन कंदो वञे, अल्लाह दुआ क़बूल कंदो। तव्हां हथ खया आहिनि, मथां रहमत जी बारिश शुरू पई थिए। या अरहमर राहिमीन या राहिमल मसाकीन या ज़ल क़ुव्वतिल मतीन या रब्बल आलमीन। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका बिहक़्क़ि नबिय्यिकल्लज़ी अव्वल नूरुहु व आख़िर ज़ुहूरुहु व रहमतुल लिल आलमीन वजूदुहु व सुब्हानल्लज़ी असरा मिराजुहु। ऐ मुंहिंजा मौला पंहिंजे महबूब जे सदके असां जूं दुआऊं क़बूल फरमा। या अल्लाह मुस्तफा जे सदके असांजा गुनाह माफ़ फरमा। या अल्लाह मदीने वारे मीर जे सदके बीमारनि खे शफ़ा अता फरमा। या अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके कर्ज़दारनि जा कर्ज़ दूर फरमा। या अल्लाह परेशान हालनि जूं परेशानियूं दूर फरमा। या अल्लाह हिन जलसे मल्हाइण वारनि जो ख़ैर फरमा। जेका परे परे खां जमात आई या मौला सभिनि जे दिल जूं नेक तमन्नाऊं पूरियूं फरमा। या अल्लाह गुंबदे खज़रा मदीने पाक जो दीदार नसीब कराए। बैतुल्लाह शरीफ जी हाज़री नसीब फरमा। या अल्लाह हिते जेका भी जमात आई आहे उन जा ख़ाली हथ वापसि न वराए, उन जूं झोलियूं पंहिंजे रहमत सां भरे वापसि वराए। या अल्लाह असांजे मुल्क ते रहमत जो मींहुं वसाए। मौला पाक असांजे फसलनि खे दरियाहनि खे पंहिंजे बरसात सां आबाद फरमा। या अल्लाह पंहिंजे महबूब मदीने वारे जे सदके असांजो दुआऊं क़बूल फरमाए। क़ाल अल्लाह तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।